खिपरो मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त खिपरो लॻ पेरूमल में पाकिस्तान पीपल्स पार्टी जी MNA ऐं BISP जी वफ़ाक़ी वज़ीर शाज़िया अता मरी पारां पेरूमल शहर जे ॿोॾि मुतासिर इलाइक़नि जो दौरो कयो वियो आहे। ऐं हिनखे तेज़ कयूं जेतिरो थी सघे। अञा बि मशीनूं खपनि, उन्हनि खे घुरायूं, शइ घुरायूं, जेको पाणी कढंदो बिलो कढूं, तरीक़ो कढूं, तव्हांजो पाणी कढूं। तव्हां इज़त वारा माण्हू आहियो, तव्हांखे का शइ जी घुर न आहे, तव्हांखे पाणी कढणो आहे, मूंखे ख़बर आहे भाउ, ऐं असां ॿधियल आहियूं। इन मौक़े ते BISP जी चेयरमैन वफ़ाक़ी वज़ीर शाज़िया मरी जो चवणु आहे त बिल्कुलु इहो सवाल तमामु तव्हांजो अहम आहे। त बारिश त आई आहे ख़ुदा जी तरफ़ां, अहिड़ी बारिश जेका आहे सो सॼे पाकिस्तान में तारीख़ गवाह आहे त अहिड़ी बारिश असां न ॾिठी आहे। तबाह कुन बारिश आहे ऐं बलोचिस्तान में तक़रीबन 450% वधीक बारिश पई आहे। सिंध में तक़रीबन 750% वधीक बारिश पई आहे। त हाणे इहो बारिशनि जो सिलसिलो जेको सो मौसमियात जी तब्दीली जेका थी आहे उन जे करे वधंदो थो वञे। हाणे असां ॾिसूं पिया त पाणी जे निकास में जिथे जेके कुदरती रस्ता आहिनि उते किथे इंसान जी बि ग़लती आहे, इंसान जी बि कोताही आहे। ऐं हुनखे हाणे ॾिसूं पिया जेके सिम नाला आहिनि, तव्हांखे भई इहा ख़बर आहे, तव्हां ॾिसंदा आहियो त 6 महीना अॻु में असां हिननि जी सफ़ाई कराई। असांखे ख़बर हुई त मॉनसून जेका बारिश आहे उहा त ईंदी आहे न, जुलाई अगस्त जी बारिश त हूंदी आहे, त उन लाइ असां अॻु में तयारी कई। घणनि सिम नालनि जी बरसातनि इलाइक़नि में तबाही मचाए छॾी आहे। असांजी पहिरीं तरजीह आवाम खे महफ़ूज़ हंधनि ॾे पहुचाइण आहे ऐं खाधो ॾियण आहे। असां पाणी खे कढण जे लाइ कोशिशूं करे रहिया आहियूं। पाणी हद खां वधीक आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़